रूस यूक्रेन की राजधानी कीव ते ड्रोन्स ऐं मिसाइलनि जी बरसात करे छॾी, जंहिंजे नतीजे में 8 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं केतिराई ज़ख़्मी थिया आहिनि। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की ॿुधायो त रूस 430 ड्रोन ऐं 18 मिसाइलनि सां राजधानी कीव खे निशानो बणायो। संदसि चवणो त रूस तरफ़ां इन्हनि हमलनि में शहरी आबादी, इमारतुनि ऐं तवानी जे थाकनि खे निशानो बणायो वियो आहे। यूक्रेनी अख़्तियारनि रूस जा समूरा ड्रोन्स ऐं मिसाइल किराए तबाह करण जी दावा कई। उन सां गॾु वाज़िह कयो त ड्रोन्स ऐं मिसाइल हमलनि सां इमारतूं तबाह थियूं। अरब मीडिया मूजिब कीव ते रूसी हमलनि में आज़रबाईजान जी सफ़ारतखाने जी इमारत खे बि नुक़सान पहुतो, जंहिंखां पोइ आज़रबाईजान रूसी सफ़ीर खे तलब करे एहतजाज रिकॉर्ड करायो। ॿिए पासे रूस हिकु भेरो ॿीहर नेटो खे यूक्रेन जंग में शामिल थियण खां ख़बरदार कयो आहे। अहम ख़बर नाज़रवां सां शेयर करे रहिया आहियूं त रूस यूक्रेन जे राजधानी कीव ते ड्रोन्स ऐं मिसाइलनि जी बरसात करे छॾी, जंहिंजे नतीजे में 8 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया आहिनि। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की ॿुधायो आहे त रूस 430 ड्रोन ऐं 18 मिसाइलनि सां राजधानी कीव खे निशानो बणायो। यूक्रेनी अख़्तियारनि रूस जा समूरा ड्रोन्स ऐं मिसाइल किराए तबाह करण जी बि दावा कई आहे। उन सां गॾु वाज़िह कयो त ड्रोन्स ऐं मिसाइल हमलनि सां इमारतूं तबाह थियूं आहिनि। अरब मीडिया मूजिब कीव ते रूसी हमलनि में आज़रबाईजान जे सफ़ारतखाने जी इमारत खे बि नुक़सान पहुतो, जंहिंखां पोइ आज़रबाईजान रूसी सफ़ीर खे तलब करे एहतजाज रिकॉर्ड करायो। ॿिए पासे रूस हिकु भेरो ॿीहर नेटो खे यूक्रेन जंग में शामिल थियण खां ख़बरदार कयो।